मञूं था ज़माना हथे खाली आहियूं, मञूं था ज़माना हथे खाली आहियूं, लेकिन लोहो लफ़्ज़नि सां मोड़े सघूं था। सितम घर जो घर घासलेट अॻे ई चपनि में उमाड़ियूं लिकायो वठूं था। सभ खां पहिरीं सिंध यूनाइटेड पार्टी जे सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंसां हमदर्दी कंदे ऐं जाम शोरे जे अमन खे बहाल कराइण जे लाइ ही भरपूर नमूने जे एहतजाज जी शुरूआत कई आहे। अॼु मुंहिंजा दोस्तो ही वाक़ियो 12 अक्टूबर जो आहे ऐं अॼु 25 अक्टूबर यानी 13 ॾींहुं हिनखे थी चुको आहे। असां कोहिस्तान जबल जे अमन वारे शहर मां अमन जे पैगाम सां हिते जाम शोरे में पंहिंजे ख़िदमत जो दायरो वसी करण जे नियत सां आयासीं त तव्हां सभिनी दोस्तनि सां गॾिजी असांजे ख़िदमत जो जेको कमु आहे अब्बास फाउंडेशन जे प्लेटफॉर्म खां उनखे कुझु वुसअत ॾींदासीं, उनखे ज़िलई सतह ते खणी ईंदासीं। थाणे बुलाखान तालके खां पोइ कोटड़ी तालको, पोइ मांझन तालको, पोइ सेवण तालके ताईं पंहिंजे ख़िदमत जे दायरे खे वुसअत ॾेई सघंदासीं। इन नियत सां 1.5 साल अॻु में आउं सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में शिफ्ट थियो आहियां ऐं ही 12 अक्टूबर ते शाम जो 7:35 ते आउं पंहिंजा बचड़ा जॾहिं अली अल मुर्तज़ा मस्जिद में क़ुरान शरीफ़ जे हिफ़्ज़ जे तालीम जे लाइ छॾे मोटी रहियो हुउसि त मस्जिद ऐं घर जे विच में घिटी में 2 मोटरसाइकिलनि ते 4 बदमाश मुंहिंजो घेराव करे हथियार ताणे ॿियनि तां हुननि तशदुद कयो, गार गंद कई ऐं कपिड़ा फाड़े सामान खणी हलिया विया। पर हुननि जो जेको जाइ वारदात हो उन मां सभु ॾाढा माण्हू इहा ई परख महसूसु कनि था त हुननि जो अंदाज़ वारदात फुर न पर तशदुद करणु, हिसाइण, परेशान करणु आहे। जंहिं मुंहिंजा इन तरफ़ इशारा वञनि था त हिन में के सियासी मुखालिफ़ हथ बि मुमकिन इस्तेमालु थिया हुजनि। असांजो मरक न आहे कंहिंजे मथां इल्ज़ाम तराशी करणु, पर जाइ वारदात जो जेको अंदाज़ो आहे उन मां कुझु इशारा इन क़िस्म जा मिलनि था। छो त थोरू गार गंद ऐं मार कुट घणी न कंदा आहिनि। जॾहिं उन्हनि खे घुर्बल सामान हथ अची वेंदो आहे त हू भॼण जी कंदा आहिनि, पर हू जेसि ताईं माण्हुनि जे अचण जो हुननि खे ख़तरो महसूसु न हो तेसि ताईं तशदुद कंदा रहिया ऐं ॿियनि तां हुननि मार कुट कई। हुन मां ऐं ॿिया पासे में आसपास माण्हुनि मां कंहिंखां फुर न कई हुननि। जंहिं मां इहो अंदाज़ो थिए थो त हू थोरू घटि पर बदमाश ज़्यादा हुया ऐं हुननि जो मक़सदु असांखे हिसाइण ऐं परेशान करे ही जेको असां गुज़िरियल इलेक्शन में जाम शोरो इत्तेहाद जे काफ़िलनि सां गॾु साथ ॾिनो उन खां परे करण बि हुननि जो मक़सूद थी सघे थो। पर हुननि खे ॿुधाइणु चाहियूं था त इहा हुननि जी भुल आहे ऐं असां जेको पंहिंजे वॾनि खां सिखियो आहे इहे हुननि जूं किरियल हरकतूं असांजे हौसलनि में अञा बुलंदी पैदा कंदियूं ऐं हक़ सिक सां इनशाअल्लाह जेको असांजो साथ हो आहे ऐं उहो अञा वधीक क़ाइमु रहंदो। ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं इन ई मुतालबे जो वर्जाव कंदुसि त जेके हमले आवर आहिनि केर बि आहिनि, असां न कंहिंजो नालो था खणूं न कंहिंजे मथां इल्ज़ाम था हणूं। जेके बि आहिनि उहे असांजा बि दुश्मन आहिनि, हिन जाम शोरे जे अवाम जा दुश्मन आहिनि, अमन जा दुश्मन आहिनि, उहे बदमाश आहिनि, दहशतगर्द आहिनि, उहे बिल्कुलु अंधा थी उन्हनि ज़ुल्म कयो आहे ॿियनि तां जो उहे बेनिकाब थियणु घुरिजनि ऐं वाक़ा थियणु घुरिजनि। उन्हनि खे कानून जे कठड़े में हाणे सख़्तु सज़ाऊं मिलणु घुरिजनि ऐं जीअं आईंदा कंहिं बि मज़लूम ऐं ख़िदमत गुज़ार सां उहो अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म न थी सघे। उन सां गॾोगॾु जेकी ॻाल्हियूं ॿियूं साम्हूं आयूं आहिनि त तमामु वॾे अघ में हिते मोटरसाइकिलूं स्कूटर जेके आहिनि उहे फुर थिया आहिनि, खॼी विया आहिनि, उन्हनि ते बि रोकथाम थिए। उन सां गॾोगॾु जाम शोरे जो अमन घणे क़दुरु जेको अॻु में तौक़ीर मोहम्मद नईम साहिब जे दौर में काफ़ी बहितर थियो हो उहो वरी बि क़ाइमु रहणु घुरिजे ऐं अञा बि वधीक जेको आहे सो अमन जी ज़रूरत आहे।
जीअं माण्हू सुख सां साह खणी जेको माण्हुनि जो हक़ आहे उहो माण्हुनि खे मिली सघे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी हिकु दफ़ो ॿीहर महिरबानी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी वॾी महिरबानी लख।